सन बरसां ॻोठ संगार में पुलिस पारां घरनि ते चढ़ाई करे औरतुनि ऐं मर्दनि ते कयल तशदुद वारे वाक़े ख़िलाफ़ नगर पार्कर में खोसा बिरादरी तरफ़ां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। खोसा बिरादरी तरफ़ां पांदी खान खोसो, लाला कंबर खोसो, सिकंदर अली खोसो ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। पुलिस जे ख़िलाफ़ सख़्तु नारेबाज़ी कई वई। रहवासियुनि मुतालबो कयो त ॻोठ संगार में औरतुनि ऐं ॿारनि तोड़े मर्दनि ते तशदुद कंदड़ पुलिस वारे वाक़े ख़िलाफ़ IG सिंध नोटिस वठे ऐं उन वाक़े में मुलवस पुलिस एहलकारनि ख़िलाफ़ सख़्तु कार्रवाई कई वञे। रहवासियुनि मुतालबो कयो त ॻोठ संगार में सरेआम पुलिस पारां औरतुनि ते कयल तशदुद वारो वाक़ियो दहशतगर्दाणो वाक़ियो आहे, जंहिंजी सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। वाक़े में मुलवस पुलिस एहलकारनि ख़िलाफ़ कार्रवाई न कई वई त सॼी सिंध में एहतजाज जो सॾु ॾिनो वेंदो।